अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, दुनिया जा ॾाहा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे मुक़ाबिले करण जी सघ पैदा करे थो। हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ दौरनि खे डिस्कस कंदासीं, मुख़्तलिफ़ दौरनि जूं ॻाल्हियूं कंदासीं, तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं हिन में असां सां हिन प्रोग्राम में का तारीख़ी हैसियत, तारीख़ी शख़्सियत शामिलु हूंदी आहे। अॼु असां वटि तारीख़ी शख़्सियत साईं अमर जलील साहिब जिन मौजूदु आहिनि। असां अमर जलील साहिब तव्हांखे भली कार चऊं था हिन प्रोग्राम में। साईं हाणे जे शुरू कयूं त मुंहिंजो ख़्यालु आहे त 1843 खां शुरू कयूं, जॾहिं मीर टालपुरनि जी हुकूमत ख़तमु थी, सर चार्ल्स नेपियर फ़तेह कयो सिंध खे, ऐं उन खां पोइ हुन बरतानिया हुकूमत जी हिकिड़ी कॉलोनी ठाही सिंध खे बि हिंदुस्तान सां गॾु। उनखे तव्हां कीअं था ॾिसो? मां कंहिं बि शइ खे ॾिसंदो आहियां हिकिड़े तसलसुल में ॾिसंदो आहियां। सही। तसलसुल जूं कड़ियूं वञी मिलनि थियूं असांजूं। मोहम्मद बिन क़ासिम जो अचणु, सिंध फ़तह करणु ऐं राजा ॾाहिर जो हाराइणु। अनफॉर्चुनेटली उन खां अॻु वारी बि सिंध जी तारीख़ मुबहम, ग़ैर वाज़िह। उन खां पोइ एतिरियूं त एट्रॉसिटीज़ सिंध में थियूं अरबन जी फ़तह खां पोइ, जो अॼु ताईं का बि ऑथेंटिक हिस्ट्री कोन्हे त मोहम्मद बिन क़ासिम जे अचण खां वठी वेंदे 1947 ताईं जॾहिं पाकिस्तान ठहियो, जंहिंमें घणनि माण्हुनि त इहो बि नारो हयो त 2 नेशन थियरी जो ख़ालिक़ मोहम्मद बिन क़ासिम हुयो। इहे बि नारा लॻा जी। त उन एम्बिग्विटीअ में अञा त इहो वाज़िह थी कोन सघियो आहे त मीर साहिबान हुया केरु, सिंधी त कोन आहे। छो जो हिकिड़ो नारो जेको नौजवाननि खे ॾाढो वणंदो आहे, असां बि कंहिं ज़माने में नौजवान हुआसीं, छो जो घणा नौजवान सम्झंदा आहिनि त पोड़ा जेके इहे पोड़ा ई पैदा थिया हुआ, कॾहिं इहे जवान वान हुया कोन। तंहिंजे करे हिननि स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं मस्तियूं वस्तियूं जेके थींदियूं का ख़बर कोन्हे, ॼट हुया सफ़ा। सो नारो सिंध जो ॿी ॿोलीअ में लॻे, उन वक़्तु ई मूंखे ॾाढी हैरत थी। मरवेसूं सिंध न ॾिसूं, बाबा सिंधीअ में मरंदुसि सिंध न ॾींदुसि, मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। हा, पर इहो हाणे हिन नारे में बि इख़्तिलाफ़ आहे। हिकिड़ा मकतब फ़िक्र जा माण्हू चवनि था त मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं, या मरवेसूं मरवेसूं सिंध न ॾिसूं। ॿिया मकतब फ़िक्र जा माण्हू चवनि था त मरवेसूं मरेसूं, मरवेसूं मरेसूं, पर सिंध न ॾिसूं, माना मारींदुसि मरंदुसि सिंध। इहो इख़्तिलाफ़ आहे, वाट एवर अदबी हलकनि में आयो आहे। सही, वाट एवर इट इज़, पर ॿोली जेका इहा सिंधी कोन्हे। सही। माना साबित हिन में इहो थो थिए त असां मीर साहिबान अलाए केरु हुया, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा हुया कोन ॻाल्हाईंदा हुया, बलोच हुया, इसराइकी ॻाल्हाईंदा। सही, हू वरी उन खां अॻु वारा जेके हुया अरगून, तुर्खान, फलाणा, ऐं हिंदुस्तान जे मुग़लनि जा गवर्नर जिन सिंध ते राज कयो, या अफ़गाननि जा जेके उन ज़माने में एम्बेसडर्स त कोन हूंदा हुआ, उहो पंहिंजा ताक़तवर माण्हू विहारींदा, जीअं ॻड़ी यासीन में हुननि बाक़ाइदा हिकिड़ी कैंप हई पठाणनि जी, त तव्हां जेकॾहिं सिंध वारा हाकिम असांखे भुंग न ॾींदा हर महीने, असां सॼी सिंध खे ताराज करे छॾींदासीं। सो हे पट सट करे उन्हनि खे पैसा पिया ॾींदा हुआ अफ़गाननि खे। इहो सॼो ईअं हलंदो हो कमु। सिंधी किथे आहिनि? मूंखे तव्हां ॿुधायो, छो आई एम अ ग्रीडी पर्सन, आई वेयर एवर आई गो आई ट्राई टू लर्न। यू हैव अ ग्रीड इन फॉर नॉलेज। आई एम अ ग्रीडी पर्सन, आई मस्ट नो, छो जो मूंखे ॿिए हंधि किथों ख़बर कोन पई आहे त सिंधी किथे आहिनि। सिंधी कॾहिं हुकूमत कई सिंध, ॾाहिर खे छॾे, ॾाहिर वाज़ सिंधी। जेके हितों हुतों जूं ख़बरूं ॿुधूं था असांखे, जेको केरु हुयो इहो हलाकू, जंहिं बगदाद जो इल्मी ख़ज़ानो साड़े छॾियो, ऐं साड़ी बि तॾहिं जॾहिं कंहिं ॾाहे हुनखे ॿुधायो त उनखां पुछी त हे कहिड़ी बला आहे, हेॾी सारी बिल्डिंग बीठी आहे। इहा साईं ॾाढी ख़ौफ़नाक शइ आई आहे। इन में जेको माण्हू हिकिड़ो दफ़ो अंदरि घिरी वियो, पोइ जॾहिं निकिरंदो आहे त उहो ॿी का शइ हूंदो आहे। छा आहे हिन में, कीअं हिन में इल्मु नाले जी का हिकिड़ी शइ आहे चवंदा, उहा बसि फिराए छॾींदा माण्हू खे, की पहिरियों हिनखे बाहि ॾियो।
उन साड़ी छॾियो। असांजी तारीख़ थोरो इनखे ज़रूरी आहे फॉर योर रिक्वेस्ट त इनखे असांजा व्यूअर्स गौर सां ॿुधनि। हा गौर सां ॿुधनि। अनफॉर्चुनेटली मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो, फतह कयईं, ॿाहिरि मारिजी वियो, हाणे छो जो हिस्ट्री जॾहिं ख़ामोश थी वञे, हथरादू जॾहिं लिखाइजी थी, त पोइ सॼो डिपेंड थो करे रीडर ते, पढ़ण वारे ते। सही। ही मस्ट रीड बिटवीन द लाइन्स, जेको अणलिखियल आहे। ऐं दिस इज़ एन आर्ट एंड अ साइंस, जेको माण्हू खे पाण डेवलप करणी पए थी, न कि यूनिवर्सिटी में तव्हांखे हिन ॻाल्हि जी को ॿुधाईंदो, न को सम्झाईंदो। इहो पंहिंजे अंदरि जी क्यूरियोसिटी आहे जेका उनखे ॿुधाए थी। पहिरियों क्यूरियोसिटी असांजी आहे त उन वक़्तु जेको असांजो लिटरेचर आहे, भई आख़िर हेॾो सारो मुल्क हुयो, 9 दफ़ा त अरबन रुगो हुन ते अटैक कई, सॼी दुनिया सां सिंध जो वापारु हलंदो हो। होॾो सरंददीप जंहिंखे असां चवंदा आहियूं, लंका जंहिंखे चवंदा आहियूं, श्रीलंका, उनजो अलॻि हलंदो हो वापारु, हिंदुस्तान जो अलॻि पवंदो हो। सिंध नेवर वॉज अ पार्ट ऑफ इंडिया, नेवर एवर इन हिस्ट्री। इंडस वैली सिविलाइज़ेशन ऐं गैंजिस वैली सिविलाइज़ेशन ॿ अलॻि अलॻि आहिनि। इहा अलॻि ॻाल्हि आहे त हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त हिंदू धर्म जा जेके बि मुक़दस किताब असां सभु सिंध में लिखिया विया, सभु सिंध में लिखिया विया, ऐं पोइ हितां ट्रांसफर थिया आहिनि। गैंजिस वैली, गंगा नदी, जमुना नदी, इन तरफ़ उन सिविलाइज़ेशन में उहे ट्रांसफर थिया आहिनि, उते उन रूट्स झलिया आहिनि। ऐं हींअर सॼी दुनिया में वॾे में वॾो हिंदू मत जो हिंदुस्तान मुल्क आहे। त असां उन वक़्तु सभु ॿोलियूं हिन सब कॉन्टिनेंट जूं, सभु, बंगाली, हिंदी, संस्कृत, मराठी, गुजराती, तव्हांजी तमिलनाडु, तामिल, इहे लेफ्ट टू राइट लिखबियूं हुयूं, ऐं अञा ताईं लेफ्ट टू राइट लिखबियूं आहिनि। त इहो चई सघिजे थो त हिन सॼे ख़िते में लेफ्ट टू राइट, त असांजी ओरिजिनल सिंधी लेफ्ट टू राइट हुई। ऐं इन जूं असांखे जेके शादियूं मिलनि थियूं, जेको पाण में ऑफिशियल टसल थियो हो जॉन स्टेक जो, ऐं जेको जंहिं फिरेर हॉल जंहिंजे नाले ते आहे, बॉटल फिरेर, इहो वॾी पोस्ट ते उहो कमिश्नर हो, हुनजो असिस्टेंट हुजे, हुन ॾाढो ज़ोर ॾिनो त बाबा सिंधियुनि जी ॿोली लेफ्ट टू राइट वारी आहे, इहा देवनागरी लिपि जेका आहे इहा रखो। हीअ जेका आहे न पर्शियन ऐं अरबी गाॾड़ जेको ॻाल्हाइनि था, या उक्तो सुक्तो जेको थोरो घणो लिखनि था, इहा हिननि ते इम्पोज़ कई वई आहे। इहा सिंधियुनि जी पंहिंजी असली ॿोली कोन्हे। असली ॿोली हिननि जी लेफ्ट टू राइट आहे, छो जो हिन सॼे ख़िते में सभु ॿोलियूं लेफ्ट टू राइट थियूं, त हिकिड़े हंध जी इहा अरबी की थी आहे। दिस इज़ लेटेस्ट। लेफ्ट टू राइट वारी ॿोलियूं जेके आहिनि, सो हज़ारे सालनि जूं पुराणियूं आहिनि। एंड सो इज़ सिंध, जेकॾहिं मुंहं ने दड़ो चऊं था त सिंध जो सो आहे, त सो वॉज़ अ लैंग्वेज। पोइ उन में जेको असांजो लिटरेचर सॼो लिखियो वियो, अरबन जे अचण खां पोइ उनखे बाहियूं ॾेई उन्हनि त साड़ियो या छा कयो, छो हिस्ट्री कुझु नथी ॿुधाए, तंहिं करे असां बिटवीन द लाइन्स था पढ़ूं। पंहिंजा जेके कंक्लूजन्स आहिनि, पोइ ग़लति सलत जेके थियनि, आर्गुएबल हुजनि, उनखे चैलेंजेबल हुजनि, उहे असां कढूं था। पर 47 में त बाक़ाइदे हिकिड़ो आर्टिकल हिकिड़े माण्हू जो हुयो, ही वॉज अ रिटायर्ड लाइब्रेरियन ऑफ गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद। मां बि रिसर्च स्कॉलर हुजां त उनखे कटिंग वटिंग गॾु करे रखंदा आहिनि। उन सही ॾाढो रिटायरमेंट खां पोइ पंहिंजो इम्प्रेशन्स पियो ॾिनी त तव्हांखे कीअं लॻो, छा थियो। उतां आयो असांजो भाउ हो हिंदुस्तान मां, हुन चयो त चई मां हिते अचण खां पोइ पहिरियों कमु इहो कयो जो हिते लाइब्रेरीअ में जेके बि देवनागरी लिपीअ में किताब लिखियल आहे, उन्हनि जो ढेर ठाराए पहाड़, उनखे घासलेट विझी बाहि ॾियारे छॾी, सॼो ग़ैर इस्लामी ॿोलीअ में लिखियल आहे। फर्स्ट टाइम मूंखे लॻो त ॿोलियूं बि हिंदू, मुस्लमान, सिख, क्रिश्चियन, ॿोलियुनि जो बि मज़हब हूंदो आहे। पोइ त अंग्रेजी क्रिश्चियन ॿोली अथव, अंग्रेजी क्रिश्चियन ॿोली आहे। हिकिड़ो वठूं मुख़्तसिर वक़्फ़ो, प्लीज़ सर। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो ऐं मिलूं था वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक साईं। तव्हां ॻाल्हि पे कई त हमरा लाइब्रेरी ॾिनो उहो जेको, इन में नुक़सानु इहो थियो त तारीख़ गुम थी वई असांजी।
जेके माण्हू सिंध जा ओरिजिनल असली मोहम्मद बिन क़ासिम जे अचण खां पोइ कुझु त कन्वर्ट थिया हूंदा, जीअं हिस्ट्री हूंदी आहे। जॾहिं बि हमला आवर किथे वेंदा आहिनि त कमज़ोर माण्हू हिकदमि कन्वर्ट थींदा आहिनि, कमज़ोर ऐं ताक़तवर हूंदा आहिनि, पोइ ॿ कम कंदा आहिनि, या त एक्ज़ाइल में हलिया वेंदा आहिनि टू कंटिन्यू देयर फाइट फ्रॉम आउटसाइड, या हिकिड़ा उहे जेके हूंदा आहिनि दे वेज अ वॉर अगेंस्ट दी कॉन्करर्स ऐं पोइ पाण उन शहीद थींदा आहिनि या मरी वेंदा आहिनि, जेको बि हुन सां थींदो आहे मरी वेंदा आहिनि। त हिस्ट्रीअ में बिटवीन द लाइन्स असांजो क्वेश्चन इहो आहे त इहे सिंधी असली ओरिजिनल क्या सभु मुस्लमान थी विया छा? जेकॾहिं सभु मुस्लमान थिया त पोइ हिते हुअणु घुरिजनि हा। हिन वक़्तु असांखे जेके बि सिंध में ज़ातियूं नज़र अचनि थियूं, का बि सिंधी ओरिजिनल ज़ात कोन्हे। इहे जेके लख खनि ज़ातियूं, हिकिड़े खे थीसिस लिखी अथव सिंध जी ज़ातियुनि ते, अलाए 2.5-3 लख ज़ातियूं लिखियूं अथई। हर ज़ात जेका आहे सा हुनजी क़ौम आहे, हर क़ौम जो हिकिड़ो सरदार आहे। तंहिंजे करे सिंध में जेका ॿधी नथी थिए, उनजो बेसिक, उनजो बुनियादी सबबु जेको आहे सो इहो आहे, हेट्रोजेनिटी आहे न, जंहिंमें 1 लख तव्हांजे सरदार हुजनि, सरदार खे कीअं कंदो? अच्छा, इन में ॾाढी इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे, थोरो मां ऐड कयां प्लीज़ सर। हा, हाणे जी समाट ज़ातियूं जिन जो सरदारी सां कॾहिं तालुक़ु न हुयो, भई चलो बलोच त सरदार उन्हनि में थियनि था, ट्राइबल ज़ात आहे। इवन सांड आहे सिंध जो, उनजो बि सरदार थी वियो, हथ ठोकियो, खोड़ ई सरदार फलाणो। अच्छा, वॾी ॻाल्हि इहा आहे त सरदार अदरवाइज़ हिकिड़ो उहो ज़मानो आहे जेको जहालत जो ज़मानो आहे, जंहिंमें माण्हू जायल हुया, माण्हू जेको सरदार हुकुम करे उहो लीड कंदो, उहो चवंदो। हाणे उन सॾाइण में, उन जहालत जी निशानी थियण में, उन जहालत खे सिंबलाइज़ करण में हर को माण्हू अॻियां आहे। यानी इहो बि कंदासीं डिस्कस पाण। हा आहे न, उहो कनि था न, इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि तारीख़ में जेके जहालत जे दौर जूं हुयूं, पर हाणे फैशन थी वयूं। त उन्हनि में हिकिड़ो सरदार नाला त लिखा आहिनि साईं, तव्हांजे असेंबलीअ जो जेको स्पीकर आहे उहो बि सरदार अथव। हा, छा नालो अथसि? सरदार खोसो आहे, को अलाए छा नालो अथसि हिनजो? लतीफ़ खोसो। हींअर जेको आहे हिते सिंध में, न क़ौमी असेंबली सरदार, हा, हिकिड़ो सरदार आहे साईं। हूअं त सरदार सिखनि खे चवंदा हुआसीं, सिख हूंदा, बिल्कुलु सरदार जी। मूंखे त लिखी मोकिलींदा आहिनि न मश्करियूं, इहे नौजवान सरदारनि ते, जंहिंसां पुॼी न सघिबो न, ते असां मश्करियूं ठाहींदा आहियूं। सरदार सिखनि जा जेके उन जा, उहो असां लिखी मोकिले, मां वरी जवाब में लिखी वञो, पापा इहो सरदार सिख न आहे, इहो तव्हांजो सिंधी सरदार अथव, उनजो जोक अथव। तंहिंजे करे अजाए उहो एॾा हिकिड़ा माण्हू आहिनि सॼे हिंदुस्तान में, वधि में वधि उनजी 3-4 करोड़ 5 करोड़ सिख, 5-6 करोड़। सॼी हुननि जी इंडस्ट्रीज़ ते छायल आहिनि, सॼी इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री में उन्हनि जा गाना था हलनि, सभु कुझु उन्हनि जो थो हले पियो, क्राफ्ट्समैन उहे आहिनि, सभु कुझु उहे। पंजाबी उन्हनि जी हिंदीअ जे जहिड़ी डोमिनेटिंग आहे। तो साईं ॻाल्हि टू लेट अस कम बैक टू अवर हिस्ट्री, तंहिंजे करे असांजी हिस्ट्री एम्बिग्युइटी आहे। को बि हिते जीअं ॾाहिर सिंध लाइ विड़ियो हो त हीअ मुंहिंजी धरती आहे, हीअ असांजी धरती आहे, मीरनि जी धरती कोन हुई, मीर पाण आउटसाइडर्स हुया, पाण हिते आया। जेको माण्हू अची हिते वेहे थो उनखे थुॾो हणी चवंदो ठीकु आहे, हिते मुंहिंजे कहिड़ी पीउ जी धरती हुई, सही, तंहिंजे करे मूंखे कहिड़ी आहे। ऐं उन वक़्तु बि तारीख़ जेका अवेलेबल असांखे आहे, एंड जस्ट इमेजिन सिंध कंहिंजी जागीर या कंहिंजी मिल्कियत, या मीरनि खे पंहिंजनि अबनि ॾाॾनि खां विरसे में मिली, विराई बि त विरसे वारी ज़मीन आहे न। सही आहे साईं, हुननि बाक़ाइदा सिंध विराई। हिकिड़ा मीर साहिबान साईं हैदराबाद में हुकूमत कनि, हिकिड़ा मीरपुर ख़ासि में कनि, ऐं हिकिड़ा साईं खैरपुर में। भाई ईअं कीअं हिकिड़ो मुल्क आहे तव्हांजो कोन्हे, माण्हू किथे आहे? जिन माण्हुनि जी हीअ धरती हुई, असली मालिक आहिनि सिंध जा, उहे किथे आहे? तव्हां त अलाए किथां आयो, हिते तव्हां अची वेठो, तव्हां को ॿिया तुर्खान, हिकिड़ा अरगून, फलाणा तीर, हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे, असली सिंधी किथे आहिनि? त उन दौर में जेके भाॼ खाई निकिता हितां जैसलमेर, भुज, बीकानेर, हिंदुस्तान जी तरफ़, इन हिसे में वञी आबाद थिया, हितां जेके निकिता। ऐं पोइ जॾहिं अंग्रेज़ सिंध फतह कई आहे, उन्हनि जी पोइ ट्रांस माइग्रेशन थी आहे, हिते हिन तरफ़ वरी वापसि माइग्रेशन आया आहिनि। हिंदुनि जो जेको एॾो वॾो असांखे तादाद मिले थो, ऐं बाय ऑल मीन्स तमामु एडवांस्ड हुननि जो कल्चर आहे, एजुकेशन में, कल्चरली उहो तमामु अॻिते निकितल हिकिड़ी क़ौम आहे।
आया, आस्ते आस्ते हिते सेटल थींदा विया। ऐं अहिड़ी इन सां वरी कंटेम्पोररी हिकिड़ो अथव त ईरान मां जेके ज़रतश्त वारा ईरानी हुया जेके बाहि जी पूॼा कंदा हुआ, उन्हनि बि उतो भाॼ खाधी हुई, उहे बि वरी अची हिते पहुता हुआ सिंध में, इन हिंदुस्तान वारे राजस्थान जे तरफ़। अच्छा, इन्हनि बि हिते अची सेटल थिया। तंहिंजे करे इहा बि जेकी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि न, राजस्थानी, कच्छी ऐं थोरी गुजराती मिक्स, इन क़िस्म जी। पर्शियन न ॻाल्हाईंदा आहिनि। जेतोणी कराची में हुननि जूं होटलूं हूंदियूं हुयूं, ईरानी होटल असां चवंदा हुआसीं, पर उहो पर्शियन क्वालिटी फूड सुठो हूंदो, ॾाढो तमामु अजीब उन्हनि जूं शयूं हुयूं। कराची जूं उन जूं जिते बि ईरानी होटल हूंदी हुई, विच में न ठाहींदा हुआ। इट वॉज ऑलवेज अ कॉर्नर। जेका बि होटल तव्हां खणो ईरानी जी, इट वॉज ऑलवेज अ कॉर्नर। हिते कैफेटेरिया हूंदी, इट वॉज अ कॉर्नर। कैफे जॉर्ज हूंदी सदर में, इट वॉज अ कॉर्नर। पर्शियन रेस्टोरेंट हूंदी हुई, इट वॉज अ ईअं हेॾो एल्फोंसन स्ट्रीट अची वञो लॻंदी हुअसि, हितां से फ्रे रोड अची लॻंदो हुअसि, साम्हूं चर्च हूंदी हुई, उते उहा बि कुंड ते हूंदी। हाणे सभु उहे ड्राए छॾियूं, उते दुकान खुली विया आहिनि अलाए कहिड़ा कहिड़े क़िस्म जा। सो असांखे हिस्ट्री में जॾहिं कुझु नथो मिले त देन वी हैव टू रीड बिटवीन दी लाइन्स, त असांखे हिस्ट्री छा थी ॿुधाए असली ॻाल्हि। तंहिंजे करे जीअं पोइ ते हलिया वञूं असां, जेकॾहिं असली ऐं सचा माण्हू सिंध जा हुकुमरान हुजनि, हा सही, कंहिं बि दौर में, अंग्रेज़नि जी ॻाल्हि नथा, कंहिं बि दौर में। अंग्रेज़ त ॿाहिरियों हुयो, जीअं मीर ॿाहिरियां हुया, अंग्रेज़ ॿाहिरियां हुया, तरखान ॿाहिरियां हुया, अंग्रेज़ ॿाहिरियां हुया, ॿाहिरियां ई ॿाहिरियां आहिनि। पर इन्हनि सभिनी में सुठा पढ़ियल लिखियल, सॼी दुनिया, अधु दुनिया ते कब्ज़ो करे, यूनिवर्सिटियूं, कॉलेज, सॼी साइंस एंड टेक्नोलॉजी, हे बतियूं, हे कैमराऊं तव्हां जूं, हे माइक्रोफोन असां लॻाए वेठा आहियूं, रेल गाॾियूं, हवाई जहाज़, जंहिं क़ौम ठाहिया, अंग्रेज़नि ठाहिया, क्रिश्चियन्स ठाहिया। असांजी कंट्रीब्यूशन टके जी हिकिड़ी पाईअ जी कोन्हे हिन में। सही, वी मस्ट बी वेरी ऑनेस्ट। भले असां उन्हनि खे खार में अची बमनि सां उॾायूं, उन्हनि खे मारियूं या कुझु बि कयूं, पर दे आर मच मच एडवांस। असां उन्हनि जे साम्हूं कुझु कोन आहियूं, असां उन्हनि जे साम्हूं। तंहिंजे करे मां सॼे सिंध जी तारीख़ में अंग्रेज़ जे रोल खे बहितर ऐं सुठो सम्झंदो आहियां सिंध जे लाइ, ऐं प्रूफ सां। ईअं न त छो जो अंग्रेज़ी सुठी लैंग्वेज आहे, लिटरेचर सुठो आहे, हुन में फैशन आहे। इरिगेशन सिस्टम सिंध खे अंग्रेज़ न ॾिनो, वॾे में वॾो, दुनिया जो वॾे में वॾो इरिगेशन सिस्टम, ऐं रेलवे, नंढी नंढी रेलवे, हिकिड़ो त मेन लाइन बैराज सखर वारी, सखर बैराज उहो ई 33 में बैराज ॾिनो, उहो ई त सिस्टम अंग्रेज़ ॾिनो न, अंग्रेज़ ॾिनो, मीरनि त कोन ॾिनो, न कंहिं अरगुननि तरखाननि त कोन ठाहियो, न उहो त चवां न। दुनिया जो वॾे में वॾो इरिगेशन सिस्टम सखर बैराज जो सिस्टम आहे। पोइ इन्हनि ई फ़ैसिलो कयो हो, इन्हनि ई फ़ैसिलो कयो सिंध कॉन्कर करण खां पोइ। सिंध खे ॾिठूं त हालदार सिंध जो बुरो, सत्यानाश आहे सिंध जो। हिंदुस्तान में उहो कंसोलिडेट थी विया हुआ, पूरे हिंदुस्तान में कंसोलिडेट करे उन्हनि उते कमु शुरू करे छॾियो हो। एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स खोलणु, रस्ता, रोड, लाइब्रेरियूं, रीडिंग रूम्स, अस्पतालूं, इहो ठाहिराइणु हुन शुरू करे छॾियूं हिंदुस्तान में। हुननि सिंध खे अटैच कयो, हिन जी जीअं हिते जो असां सॼी एॾी फोर्स लाहे ऐं सिंध खे डेवलप करण जे लाइ सॼी, इनखे छो न कंहिं हिकिड़े सुधरियल हिसे सां जो हिसो करे छॾिजे, त ऑटोमेटिकली हुते बि जेका डेवलपमेंट थींदी सिंध में डेवलप थींदी ऑटोमेटिकली, ऐं थी। ऐं तव्हां इहो रेफरेंस था ॾियो त 1847 में बॉम्बे सां अटैच थी हो। यस, जंहिं ते सिंधियुनि खे पोइ वरी बाद में ज़रे घटि काफ़ी अर्सो जॾहिं गुज़री वियो इन ॻाल्हि खे, 80-90 साल, पोइ वरी ख़्यालु आहे अलाए उहो छा ख़्यालु छा हो, सॼो सियासी, उन सियासी ख़्याल खे तकवीत ॾिनो, ज़ाती मफ़ाद, सियासत ऐं मज़हब, इन टिनी जी हुशी ॾेई बाबा अलॻि कयो। बॉम्बे प्रेसिडेंट खां सिंध खे अलॻि कयो, सिंध बर्बाद थी थिए पई, सिंधी जेके आहिनि अक़लियत में थी वेंदा। बाबा कहिड़ा सिंधी, सिंधी आया किथां आहिनि, कहिड़ा जेके थोरा घणा आहिनि उहे अक़लियत में ई आहिनि, जेके भुज बीकानेर जी तरफ़ां आया, हिते पंहिंजा बिज़नेस कया अथऊं, पंहिंजूं हटियूं खोलियूं अथऊं, जेके पोइ अॻिते हली घणो अॻु यानी पार्टीशन खां बि 30, 40, 50, 60 साल अॻु सिंध वर्की जे नाले सां मशहूरु थिया। सिंध वर्की जेके उहे सिंधी जेके ॿाहिरि वञी कमु कंदा, ओवरसीज़ वर्कर्स जेके अॼुकल्ह असां चऊं था, उहे थिया, जिन वञी न्यूयॉर्क ताईं उन्हनि पंहिंजा उते दुकान, कारोबार ऐं वापार शुरू कया।
बार्सिलोना जो मां तव्हांखे मिसाल थो ॿुधायां प्लीज़। बार्सिलोना में मां इंग्लैंड में MBA पे कई सो उन्हनि असांखे स्टडी टूर लाइ वठी विया स्पेन बार्सिलोना। उते वियासीं त जीअं लंडन में जीअं असांजो सदर आहे ज़ेबुनिसाए स्ट्रीट, हाणे तंहिंखे एल्फिनिस्टन स्ट्रीट अंग्रेज़ीअ में उनखे मुस्लमान करे छॾियो ज़ेबुनिसाए स्ट्रीट करे साईं। उन जहिड़ी हिकिड़ी गली जीअं लंडन जो ऑक्सफोर्ड स्ट्रीट आहे, उहो नंढी बिगड़ी स्ट्रीट हुई, वॾी तमामु चौड़ी, विच में बि दुकान, पासे खां बि दुकान, विच में ॿ डिफरेंट लेन्स। उते वियासीं, उते जो वियासीं त हिकिड़े स्टोर ते मां ऐं मुंहिंजी ज़ाल चढ़ी वियासीं। असांजो चढ़ी वियासीं त छोकिरा नौजवान छोकिरी बीठा। मूंखे असांखे कुझु ॿारनि चयो जेके बर्मिंघम में छॾे वियासीं, ज़ाल खे मां वठी वियुसि पाण सां। उन्हनि खे चयोसीं त भई तव्हां असांखे वीडियो गेम्स ॾियो अंग्रेज़ीअ में। त हू जो वीडियो गेम्स कढियनि त ॾेखारियनि त हीअ, त मां ज़ाल सां सिंधीअ में ॻाल्हाइणु लॻुसि त हू अंदरां परियां छोकिरो छोकिरी त आर यू सिंधीज़? त मूं चयोमांसि हा, तव्हांखे कीअं ख़बर? चई असां बि सिंधी आहियूं। मुंहिंजो पोइ सिंधी ते ॻाल्हाए, चई थोरी सिंधी थी अचे, पर हिकिड़ो मिंट। ओॾी महिल इंटरकाम ते पंहिंजे पीउ खे चवनि त बाबा त तव्हांजा महिमान आया आहिनि सिंध मां। अची ॿाहिरि निकितो, पाण जहिड़ो ई कदु, पाण जहिड़ो ई बुत, भाकुर में पइजी वियासीं। हुनजे बखियुनि में ॻोड़ा, असांजे बखियुनि में ॻोड़ा, मुंहिंजे बखियुनि में ॻोड़ा। ख़ैर यार असां ईअं मुल्क छॾिबा आहिनि, चई बसि इहा वॾी हिकिड़ी साज़िश हुई। पर इम्पॉर्टेंट ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधाइण थो करां त मूंखे चईंदी हीअ जंहिं स्ट्रीट में तव्हां आया आहियो न, इन में 30 to 35% दुकान सिंधियुनि जा अथव। ऐं पोइ असां वर्चुअली ॾिठा, उते वियासीं, उहे सिंधी ॻाल्हाइनि पिया बार्सिलोना में। सो इहो जेको वर्की ओवरसीज़ जी ॻाल्हि तव्हां कई, इहो मां तव्हांखे पंहिंजो ज़ाती किस्सो थो ॿुधायां न। हा, बार्सिलोना जे मेन स्ट्रीट जेका ऑक्सफोर्ड स्ट्रीट, उन में आहे। वठूं हिकिड़ी ब्रेक नंढी, पोइ वरी नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढी ब्रेक, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। नंढड़ी रिसेस, साईं चवंदो आहे अमर जलील साहब रिसेस, नंढड़ी रिसेस खां पोइ मामिलो शुरू। जी साईं। हा साईं। सो साईं एॾो त गोड़ कयूं। अच्छा, इन दौर में तव्हां ॾिसो न, 1860 में जॉइन कयो या 50 कहिड़ी जॾहिं सिंध खे अटैच कयूं अंग्रेज़नि? 47 में 1847 में अटैच कया, सिंध खे अटैच कयूं फॉर दी पर्पस त इहा डेवलप थिए। केॾी डेवलपमेंट थी आहे जो 36 में उनखे टोड़ियो अथऊं। गोड़ करे करे हिते जलसा जुलूस करे ऐं सियासत खे पोयों मज़हब जो हथी ॾेई 1936 में, हा, उनखे करे नेठि साईं अलॻि कयूं। 11 सालनि खां पोइ पाकिस्तान ठहियो। हाणे इन्हनि 11 सालनि में छो जो अंग्रेज़नि जेको ठाहियो न, पोइ अंग्रेज़नि हिते फिरर हाल बि ठाहियो। हा, अरबन तव्हांखे इन अंग्रेज़नि तव्हांखे सदर नाले में अहिड़ी शइ ॾिनी जो हुते हिकिड़ो फोकल पॉइंट हूंदो, सॼी दुनिया हिनखे ॾिसणु ईंदी हुई, सफ़ा यूरोप जहिड़ो या बॉम्बे जहिड़ो। त हिननि तव्हांखे कराची म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठाहे ॾिनी, बिल्डिंग त वञी तव्हां ॾिसो, DJ साइंस कॉलेज वञी तव्हां ॾिसो, अहिड़ियूं अंग्रेज़ हॉस्टल्स, NGV कॉलेज, स्कूल ऐं NED कॉलेज, सभु अंग्रेज़। रस्ता, सिस्टम, हुननि अचण सां जीअं सिंध फतेह कई त हिकदमि ख़बर पियनि त कराची त हुनखे सम्झ में आयो त हीउ वॾो ज़बरदस्त हिकिड़ो सी पोर्ट थियणो आहे हिते हिनखे, जेको अॻु असांजा न अरहूननि खे ख़बर पई, न तुर्खाननि खे पई, न मीर साहिबान खे पई। छोजो हुया ई कोन, हितों जा हुया कोन, जो इंट्रस्ट पढ़ियल बि कोन आहे। इहे सभु ॼट जाहिल क़िस्म जा हिकिड़ा जंगी उघाड़नि घोड़नि जे पुठियुनि ते वेही तलवारूं खणी हिक ॿिए जे मुल्कनि में घिरी वञी हुननि खे मारणु, इहो ई क़ौमूं हुयूं। हे पंहिंजी दौर इहो गुज़ारे चुका 1000 साल अॻु। उन खां पोइ दे आर डिफरेंट पीपल आफ्टर द अराइवल ऑफ जीसस क्राइस्ट, उन खां पोइ दे आर डिफरेंट पीपल। अंग्रेज़नि जेको कुझु ईंदो उन खां पोइ तव्हां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई ॾेखारियो, जस्ट वन आइसोलेटेड एग्ज़ाम्पल। पंहिंजे व्यूअर्स में बि जेके तव्हां पुछो, जेके कंहिं वटि हुजे, विल बी ऑनर्ड, असांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो त 36 खां वठी 47 ताईं 11 सालनि में सिंध गवर्नमेंट छा कयो, कराची में छा कयूं। अंग्रेज़नि जेको सिंध खे अटैच करे बॉम्बे प्रेसिडेंसी सां जेको सभु कुझु ठाहियो हो,
उन जी बि हिफ़ाज़त करे कोन सघेव। इहो भॼल टुटल कराची खां हाणे था ॾिसूं, इन जा इशारा निशान उन वक़्तु ई शुरू थी विया हुआ, ॿी 36 में अलॻि थी। इन करे असां सिंध जी तारीख़ साईं ॾाढी मुबहम अफ़सोसनाक। पोइ साईं वरी पोइ 1868 में 47 में त अटैच कयनि, पर 1868 में माना 21 सालनि खां पोइ जेको आहे सो सिंध खे पावरफुल कमिश्नर, हूअ अॻु में कमिश्नर पर पावर्स एतिरा कोन हा, पोइ पावर्स मोराले सूबे जेतिरा मिलिया। ऐं पोइ वरी सिंध में उहा त हुक्मरान हुई, पर उनखे थोरा पावर्स ॾेई इंडिपेंडेंट कयनि। हाणे अचूं था त वरी तव्हांजी जेका 35-36 वारो ज़मानो आहे, 1935 में हिकिड़े एक्ट जे तहत सिंध खे अलहदगी मिले थी। पर इन अलहदगी जे लाइ जीअं तव्हां चयो त मुस्लमान लीडरशिप असांजी हितां जी लीडरशिप तंहिं कयो, इन में हिकिड़ी ॿ शयूं ॾाढियूं मुतज़ाद आहिनि। मुस्लमाननि जो चवणु आहे त, या ॿिन्ही कंहिंजो चवणु आहे राइटर्स जो, त इहे इख़्तिलाफ़ हिंदुस्तानी हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे विच में इते थिया जॾहिं हिंदुनि मुखालफ़त कई त सिंध बॉम्बे खां अलॻि न थिए, ऐं मुस्लमान लीडरशिप चयो त सिंध बॉम्बे खां अलॻि थिए। इते सिंधी मुस्लमाननि इहो माइंड कयो त सिंधी हिंदू वरी इहो अहिड़ो छो थो एफर्ट करे त असां बॉम्बे सां अटैच हुजूं। तव्हां इन ते कुझु आहे रोशनी? साईं, इन खे हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में था ॾिसूं। असां मुस्लमाननि जी क़ौम जेका आहे, असां माइग्रेटिंग क़ौम आहे। हिकु मुल्क छॾ ॿिए में घिरी वञ, हुते वञ त हुते रहो, हुते रहो त हुते रहो, हुते रहो त हुते रहो। इन हद ताईं जो पाकिस्तान ठहण खां पोइ बाबा 5 सूबा हुया न, उन बंगाली वीचारनि खे छॾियूं था, 4 सूबा हिते हुया न। तव्हां वेठा हुजो न पंहिंजे हंध ते। पाकिस्तान ठहियो आहे न, ॿियो कुझु त कोन थियो आहे न। सही आहे। हिकिड़ो मुल्क ठहियो आहे जंहिंमें NWFP जंहिंखे पख्तूनख्वा था चवनि, पंजाब आहे, बलूचिस्तान आहे ऐं सिंध आहे। 4 आहिनि न, पंहिंजे हंधि वेठा हुजो न। ट्रांस माइग्रेशन थी शुरू थिए, हिंदुस्तान खे छॾियूं था, छो जो हुते फसाद थिया, हुते माण्हू आया। ट्रांस माइग्रेशन ऑफ पठान्स इन सिंध, छो, वाए? अंग्रेज़नि जे दौर में छो न थी? अंग्रेज़नि जे दौर में त कराची हुयो न। उन वक़्तु ट्रांस माइग्रेशन त पठाणनि जे ॾे थिया न, छो जो हुननि जो क़ाइदा कानून आहे। ईअं करण सां वॾा हिकिड़ा एथनिक ऐं कल्चरल प्रॉब्लम्स था पैदा थियनि, जॾहिं मुख़्तलिफ़ इन क़िस्म जा माण्हू इनवेन करे अचनि था, पोइ सेटल था थियनि, पोइ हिते उन्हनि जा कारोबार था शुरू थियनि। ओरिजिनल असली माण्हू, हर माण्हू जी जाग्राफी पॉलिटिक्स में ऐं माण्हू जी साइकोलॉजी ते वॾो असरु थी रखे। जाग्राफी, पहाड़नि जा माण्हू ऐं प्लेन्स में असां सिंधी रहण वारा, टेम्परामेंटली वी आर डिफरेंट पीपुल। जिन माण्हू नारो आयो न, हिंदूज़ एंड मुस्लिम्स कैन नॉट लिव टुगेदर, 2 नेशन थियरी, त इहा बिल्कुलु कंहिं सोशल साइंटिस्ट खां तव्हां वठो त एथनिकली एंड जोग्राफिकली डेवलप जेकी 2 नेशनूं थियनि थियूं, क्रिएट थियनि थियूं, हिकिड़ा पहाड़नि ते रहण वारा जेके जंगजू क़िस्म जा सख़्तु जान था थियनि, ॿिया प्लेन्स में रहण वारा जेके हारी नारी हर करणु सॉफ्ट माण्हू, उन्हनि जो गॾु रहणु इट्स नॉट पॉसिबल। इट रिक्वायर्स हंड्रेड्स ऑफ ईयर्स। उहो बि इन हालत में थींदो जेका पावरफुल क़ौम हूंदी ॿिए ते कंट्रोल करे वेंदी, जीअं सिंधियुनि ते थियो। ॿियो त सिंधियुनि जेको इहो नारो उन वक़्तु बि हयो, हिन वक़्तु पाकिस्तान में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हींअर उहा माइग्रेशन अञा न वधी वियो अथव तमामु। हा, नॉर्थ वेस्ट प्रोविंसिस में, KPK में, या उनजे नॉर्थ वज़ीरस्तान वारा जेके इलाइक़ा आहिनि, तिन में छो त ऑपरेशन पियो हले, हुननि जो रुख सॼो सिंध ॾे आहे, कराची ऐं इंटीरियर सिंध, ऐं सिंध जी लीडरशिप खे हिन पासे को ध्यानु कोन्हे। दे आर ऑब्लिवियस ऑफ हिस्ट्री। साईं, उतो था अचनि, हेॾे हिन तरफ़ जेके ऑपरेशन थी हुई स्वाद जी तरफ़, उहे हिते आया, मोटी विया न। ॿुधा न, उते पंजाब में बेशुमार माण्हू हेॾे आया, पर छो? आफ्टर पार्टीशन, वाई आफ्टर पार्टीशन? पार्टीशन इन लाइ ठही त ट्रांस माइग्रेशन टू सिंध ईअं थियणो आहे छा? न। वाई पर राति में हिकिड़ी जाइ ते वेठा हुआसीं त मूं चयो सिंध एतिरो त ॾंढु ॾिनो आहे पाकिस्तान ठहण जो अञा ताईं माफ़ी कान थी मिलेसि। मिलंदसि बि कोन, छो जो हिन बिटरे कयो न माण्हुनि खे, हिननि बिटरे कयो, लीडरशिप बिटरे कयो। त उहो अर्थ थो कयां त हिननि जेको इहो नारो हुयो न सेपरेट करण जो, बॉम्बे खां सिंध खे अलॻि करायूं, साईं सिंधी असां माइनॉरिटी में कन्वर्ट थी वेंदासीं, माइनॉरिटी थी वेंदासीं, फलाण थींदासीं।
अवल त इहो लफ़्ज़ दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क में तव्हांखे कोन मिले। तव्हां अमेरिका जो घुमिया आहियो, यूरोप तां घुमिया आहियो, किथे तव्हां ॿुधो त माइनॉरिटी मेजॉरिटी आहे हिते का नथिंग। उते डिवाइड रुगो हिकिड़ी आहे जेका वरी सिंधियुनि खे हिते नथी वणे। अर्बन एंड रूरल, अर्बन डिवाइड, रूरल डिवाइड। अर्बन आहे, शहरनि में आहिनि कारखाना, हे हो जेको हले थो पियो सॼो शहरनि जो सिस्टम। रूरल सॼी हुनजी एग्रो इकोनॉमी हुनखे कंट्रोल था कनि, उनखे हलाइनि था पिया। कणिक, चांवर, अटो, बेदा, डबल रोटियूं, जेको वणे खाधो पीतो हर शइ अंदरो उहो था कनि। दे हैव अ टोटल कंट्रोल ऑन इट, दे आर वेरी हैप्पी एंड दे आर प्राउड। हिते असांजी ॻोठाण, हिते असांखे ॻोठाणो छो था चओ भई, अखर भला ॿुधायो कहिड़ो इस्तेमालु कयूं। अंदरून सिंध अखर तव्हांखे वणे कोन थो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारो अंग्रेज़ी अखर इस्तेमालु कयूं, छो जो हुन रियलाइज़ कयो त सिंध जी ॿारहाड़ी जेका आहे, ॻोठ जेके आहिनि रूरल, त हुन कयो रूरल कोटा रखियईं। पोइ साईं कोटा वापसि कयो, चयो न असांखे नथी वणे, असांखे अंदरून सिंध या ॻोठाणी सिंध या रूरल। त हिकिड़ो त भई नालो त हूंदो न, या त पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारी ॻाल्हि ख़तमु कयो, चयो बाबा असांखे छो असांखे सेग्रीगेट था कयो, असांखे रूरल कोटा न घुरिजे। असां पाण पंहिंजे हुनजी ॿाह ते ज़ोर ते पंहिंजो मुक़ाबिलो करे ऐं पढ़ी लिखी पंहिंजी नौकरियूं वठंदासीं, करे था ॾेखारियो आहे। उन वक़्तु बाबा हिकु सही सिंपल ॻाल्हि आहे असांजे नौजवाननि खे ॿुधनि था। जेकी मिसाल तौरु हिकिड़ी लोकेशन आहे या लोकेलिटी आहे जंहिंमें 100 माण्हू रहनि था, 90 अणपढ़ियल, 10 पढ़ियल। हाणे अणपढ़ियल त जेके सही 90 माना 90% ऑफ द पॉपुलेशन, मेजॉरिटी जेका आहे 10 जेके आहिनि, इज़ देयर अ मैच बिटवीन द टू। हाणे उहो खणी 90% छा हुजनि, खणी केतिरो बि परसेंट हुजनि, पर 10 पढ़ियल लिखियल माण्हुनि जो त कोन्हे, उनजो मुक़ाबिलो त नथा करे सघनि। कहिड़ी शइ खां हिननि खे डपु पियो थियो ऐं नतीजो छा निकितो? उहे ई माण्हू जिन खे, जेके सिंधी असली हुया, जेके सिंध जा हितां जा वारिस हुया, जिन जा नस्ल शिजरा सिधो मुंहुं हुनजी दड़ो हुयो, उनखां अॻु वारी तारीख़ुनि सां त वञी मिलनि, उते उन्हनि सां माण्हुनि सां त मिलनि। उनजे अचण खां पोइ तव्हांजे थोड़ी मूंखे डिस्टर्बेंस थी, उतां को माण्हू लंघे वियो। इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके। सिंध फतेह करण खां पोइ जीअं ट्रांस माइग्रेशन, ओरिजिनल असली सिंधी हे मुल्क छॾे हलिया विया, ऐं उन खां पोइ सिंध वरी को सुख जो ॾींहुं न ॾिठो अॼु ताईं। इहा हिस्ट्री अथव साईं, ऐं मां फ़क़ीर जी ॻाल्हि अथव, हथ ॿधी अदब जा। तव्हां ॿुधायो त राजा ॾाहिर जी शिकस्त, मोहम्मद बिन क़ासिम जो सिंध फतेह करणु, उन खां वठी अॼु ताईं सिंध कॾहिं सुख जो साहु खयों हुजे, को तव्हांजो पंहिंजो माण्हू हुकूमत में वेठो हुजे जे सिंध हलाई हुजे, ओरिजिनल माण्हू। 47 में वरी हिस्ट्री रिपीट थी। ओरिजिनल असली माण्हुनि खे असां हितां धिके थाॿा ॾेई कढी ॿाहिरि खणी उछलियोसीं। साईं ॻाल्हि हली पए त 1936 खां 1947 ताईं सिंध में केतिरियूं सिंधी स्पीकिंग मुस्लमान जूं गवर्नमेंट्स आयूं, पर को डिलीवर न करे सघियो। तव्हां पाण चयो अञा पाण इन ई दौर में रहंदासीं, पर वरी 1947 खां पोइ सिंध जी लीडरशिप छा करे सघी आहे, सिंध में छा थियो आहे। करेक्ट। ऐं जेको आहे तव्हां हींअर बि ॾिसो त हिते जेका मास थी आहे इमिग्रेशन थी, जंहिंजो पाकिस्तान जे रिज़ोल्यूशन या पाकिस्तान जे डॉक्यूमेंट में किथे बि कोन हो। हाणे इहे त खोड़ सुवाल आहिनि जेके दिलि में ज़हन में अचनि था, पर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वठूं नंढो वक़फ़ो, या हीअ छो त प्रोग्राम जो आख़िरी वक़फ़ो आहे, त पोइ जेको आहे वरी पाण इनशाला मिलंदासीं। तव्हांजी महिरबानी। ओके सर। नाज़रीन, तव्हां ही असांजो अॼु जी क़िस्त ॿुधी, ऐं हीअ पहिरीं क़िस्त ई, ऐं ॿी क़िस्त वरी हाज़िर थींदासीं ॿिए हफ़्ते।